हाला वेझो ॻोठ क़ासिम बुघियो जे रहवासी पारां मुबीना हमिलो कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब हाला आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। एहतिजाज जी अॻुवाणी मसमात कोसैर ज़ाल मोहम्मद आरिफ बुघियो पंहिंजे ॾेर अशरफ ऐं ॿारनि सां गॾु कई। उन मौक़े ते हिननि इल्ज़ाम हयो त गुज़िरियल शाम मज़दूरीअ जे पैसनि जे मामले तां शाहिद इज़त शबी महर अली अकील ऐं नईम बुघियो समेत संदन औरतुनि घर में दाख़िल थी मथनि हमिलो करे तशदुद जो निशानो बणायो। मसमात कोसर जो चवणु हो त वाक़िए बाबति हाला थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई वई आहे, पर बासर जवाबदारनि ख़िलाफ़ पुलिस हिन वक़्त ताईं का बि कार्रवाई न कई आहे। हिन वधीक इल्ज़ाम हयो त जवाबदारनि खे हिन जान मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। एहतिजाज कंदड़नि वधीक दावा कई त कुझु जवाबदार ॻोठ में मुबीना तौरु कचे शराब ऐं नशियावर शयुनि जे कारोबार में मुलवस आहिनि, पर पुलिस संदन ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त वाक़िए जो नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कानून मूजिबि कार्रवाई करे खेनि इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़िराहम कनि। चाय बने